सिंध जे इल्मी अदबी शहर हैदराबाद जी दिल सोसाइटी चौक वट कायम होशू शीदी ऐं संदसि साथियनि जा ही मुजस्मा इंतज़ामी नाअहली जे करे तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि, पर ज़िलई इंतज़ामिया इन्हनि मुजस्मनि जी मरमत लाइ कख भञी बीणू नाहे कयो। हीअ मुजस्मा शहर जी दिल सोसाइटी चौक वटि हिकु अॻूणे ज़िलई नाज़िम कंवर नवीद जमील पारां जोड़ाया विया हुआ। ये मुजस्मा हाणे एतिरा त ज़बून हाल थी विया आहिनि जो हथ लाइण त ठहियो, पर रुगो अखि खणी ॾिसण सां बि भॼंदे ऐं भुरंदे महसूसु थियनि था। हितां जे शहरियुनि खे हिननि मुजस्मनि जी हालत ज़ार ते सख़्तु ॻणती आहे। ऐं गवर्नमेंट बिल्कुलु कोन थी करे कमु। गवर्नमेंट खे असांजो अपील आहे, महिरबानी करे जेको आहे सो त हिनखे दुबारा ठाहियो वञे, बहितर कयो वञे। ऐं जो कमु ॾिसो था हालत हीअ कहिड़ी लॻी पई आहे। शुरू में ज़बरदस्त हुयो, असां बि काफ़ी टाइम, असांखे 20 साल थी विया हिते। 20 साल लाखों रुपए या करोड़ों रुपए के कीमत में ये चीज़ें हैदराबाद की ब्यूटिशन के हवाले से तैयार की गई थी, लेकिन बाद में आने वाली जो हुकूमतें होती हैं, ज़िला हुकूमत हो गई या मुंतखब नुमाइंदे हो गए, वो इन चीज़ों को फिर मेंटेन नहीं करते, जिससे नुकसान भी होता है और हैदराबाद की खूबसूरती भी ख़राब हो रही है, उसका बेड़ा गर्क हो रहा है। अफसोस है, क्यों ध्यान नहीं देते? क्या लम्हा फ़क्रिया हैदराबाद के लिए? क्या पैसे नहीं हैं इनके पास इन चीज़ों को बनाने के लिए? ये कि यादगार चीज़ें होती हैं, हैदराबाद की खूबसूरती है। मैं हुकूमत पाकिस्तान, हुकूमत सिंध से यही मुतालबा करूँगा, मेहरबानी करके जो लाखों रुपए करोड़ों रुपए खर्च करके हैदराबाद की खूबसूरती के लिए जो पार्क या ब्यूटिशन तैयार की गई, जिस तरह ये होश मशीदी का जो मुजस्मा तैयार किया गया था, इसका बेड़ा गर्क हो गया, सत्यानाश हुआ है। इसको दोबारा से कंस्ट्रक्शन कराई जाए, इसकी दोबारा से इसको मेंटेन किया जाए, इसकी सफाई सुथराई का ख़ास ख्याल रखा जाए। सिंध जी सक़ाफ़त तमामु घणी क़दीमी आहे। हिते जेके बि माना सिंधी सक़ाफ़त जे हिमायत में जेके मुजस्मा आहिनि, उन्हनि खे ईअं टोड़ो वियो आहे, उन्हनि जी सार संभाल नथी लधी वञे। तव्हां पाण ॾिसंदव मुजस्मो केॾो प्यारो आहे। सिंध जी हिकिड़ी तहज़ीब आहे, सिंध जी सक़ाफ़त आहे, उन में तव्हां ॾिसंदव त हिनखे कीअं टोड़ो वियो आहे, हिन जी का बि सार संभाल नथी लधी वञे। सक़ाफ़त खाते में एतिरा फंड अचनि था, पर पोइ बि सिंध जूं जेके सक़ाफ़तूं आहिनि, उन्हनि खे उजागर करण लाइ को बि कमु नथो कयो वञे। इहो ई असां सिंध हुकूमत खे बि चवंदासीं त जेके बि तारीख़ी माग आहिनि, त जेके तारीख़ी शयूं आहिनि, जेकी जीअं ही तारीख़ी हिकिड़ी शइ आहे, हिकिड़ो हीअ जेको चौक हिन चौक खां सुञातो वञे पियो, हिकिड़ो क़दीमी चौक आहे, उनजे हिसाब सां हिन ते कमु थियणु घुरिजे। हिन ते अहिड़ा इक़दाम वठणु घुरिजनि जीअं सिंध जी सक़ाफ़त उजागर थियनि। ऐं सिंधी सक़ाफ़त उजागर थियण सां, छो त जॾहिं सिंधी सक़ाफ़त उजागर हूंदी आहे त का बि क़ौम का बि असल में इन जी का संभाल ना आहे, कंहिंजो बि तवजो ना आहे न हिन शइ ॾे। उन खां पोइ किचिरो बि पियो अंदरि, अहिड़ो को माण्हू आहे जेको संभाल करे हिन शइ जी। बिल्कुलु माना कचरे कुंडी थी आहे, जेको अचे थो किचिरो बि थो उछले थो। उन खां पोइ संभाल वारे माण्हुनि जे लाइ हिकु लाज़मी आहे, जेको हिन जी देखभाल लाइ असांजे हैदराबाद जी हीअ हिकु ख़ूबसूरती शयूं आहिनि। जे हिन जी हिफ़ाज़त न आहे, उन खां पोइ जेको फंड अचनि था, उहे हिननि जा खाया था वञनि, हुननि जी हिफ़ाज़त कोन था करनि ते। होश में शीदी असांजो सुठो कारकुन ऐं बहादुर माण्हू रहियो, उनजे करे हीअ जेको असांजो मुजस्मो हिन जो ठाहियो आहे, हिन जी का सार संभाल ई कोन्हे। वीचारो टूट फूट जो शिकार थी वियो आहे। हुकूमत खे, गवर्नमेंट खे अपील था कयूं त हिन जी का सार संभाल लधी वञे, जीअं असांजा जेके सूर्य बादशाह या सूर्य वेड़ू जेके आहे, उन्हनि जो को नामो निशान रहे। बाक़ी हैदराबाद जी ज़िलई इंतज़ामिया 2 ॾहाका अॻु जुड़ियल हिननि मुजस्मनि जी मरमत बदिरां पंहिंजो सखणो नालो कढाइण लाइ होशू शीदी जो हिकु ॿियो मुजस्मो शहीद होशू शीदी फ्लाईओवर भरिसां जोड़ाए छॾियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त जॾहिं अॻु ठहियल मुजस्मा ई इंतज़ामी नाअहली सबबु बर्बाद थी विया आहिनि, त पोइ लखें रुपयनि जी सीड़प सां नवनि मुजस्मनि जी तामीर आख़िर छो पई कई वञे। ज़िले इंतज़ामिया खे घुरिजे त हू सोसाइटी चौक वटि क़ाइमु हिननि मुजस्मनि जी मरमत कराए, त जीअं ही मुजस्मा बरक़रार रही सघनि। कैमरामैन न्याज़ मल्लाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।